न्यूज़ में भलीकार अवया संझा सैयद अया बिशारा सुमरो नज़र वजनासी ख़ास खबरन ते। रूस जा टेरीब यूक्रेन ते मिसाइल हमला रूस जी फौज कैफ में दाखिल यूक्रेन जे गादी वारे शहर कैफ मां लड़ पलाण जो सिलसिलो तेज़ी सां जारी यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की चवे थो गादी वारे शहर कैफ के नथा छॾे सघूं रूस जी फौज अॼु कैफ ते कब्ज़े जी कोशिश कंदी आख़िरी वक़्त ताईं आज़ादी लाइ दिफ़ा कंदासीं रूस जा 80 टैंक 17 हेलीकॉप्टर्स ऐं 516 बख्तरबंद गाड़ियूं तबाह कयूं आहिनि यूक्रेनी बचाव वारी वज़ारत जी दावा। रूस यूक्रेन तहमले बाबत सलामती काउंसिल जे ठराह खे वेठो करे छॾियो। सलामती काउंसिल जे 15 मां 11 मेंबरनि ठराह जक में वोट ॾिनो। चीन भारत ऐं गॾियल अरब इमारतनि वोटिंग में हिसो न वरितो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल चवे थो रूस जे फ़ौजियुनि खे बैरक्स में वापसि वञणु घुरिजे अमन खे हिकु मौक़ो ॾिनो वञे। रूस जे सदर पुतिन यूक्रेनी सदर जी ॻाल्हियुनि जी आच क़बूले वरिती। रूस जी सदारती महल क्रेमलिन जो चवणु आहे त यूक्रेनी सदर जे बयान खां पोइ सदर पुतिन ॻाल्हियुनि लाइ रज़ामंद थी वियो आहे। यूक्रेन खे मुंसिक में ॻाल्हियूं करण जी तजवीज़ खां आगाह कयो वियो आहे। रूस तरफ़ां यूक्रेन ते हमले सबबि केतिराई पाकिस्तानी बि फाथल यूक्रेन में हैदराबाद जे इलाइक़े हुसैनाबाद जी रहवासियुनि शागिर्दियाणी मासूमा मेमन ऐं भिरा रोड वासी शागिर्द साकिब हुसैन कीरियो बि फाथल। MBBS जी डिग्री हासिल कंदड़ टंडोरायार वासी ॿ शागिर्द गुम। मोहम्मद सरार गुजर ऐं राजकुमार भील जे वालिदेन सां राब्तो कटिजी वियो। वालिदेन पारां हुकूमत खे यूक्रेन में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण में मदद करण जी अपील। यूक्रेन में लाड़काणे ऐं बुखास जा 4 शागिर्द बि फाथल। लाड़काणे वासी शागिर्द मोहम्मद गफ़ारी वीडियो बयान में जारी कयो आहे त कीफ में बमबारी बाद ट्रांसपोर्ट सिस्टम बंदि आहे। हिन सां शाहरुख अली, सैफ अली ऐं शागिर्दियाणी महाजबीन बि गॾु आहिनि।